अवामी न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे त तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं। कंडियारो शहर जे कलतारपुर मोहल्ले जे रवासी सईद अहमद खावड़ पंहिंजे रिश्तेदार औरत जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ साफ़ियनि अॻियां एहतिजाज कंदे दायो आहे त हू गरीब मिसकीन आहे। संदसि रिश्तेदार औरत सरताज बेगम ऐं संदसि पुटु इमरान बलोच असां ख़िलाफ़ रन बारे ॾिनो आहे। बिना जवाज़ ही मूंखे तंग करे रहिया आहिनि। हू मूंखे कूड़ियो केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि जे ज़ुल्म खां तंग थी विया आहियूं। इन्हनि अॻु में बि 2 केस कया आहिनि जेके कूड़ा साबित थिया आहिनि। हाणे वरी हू ॿीहर असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जे सबबि सख़्तु परेशान आहियूं। इन्हनि IG सिंध SSP नौशरो फिरोज़ समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ क़दम खंया वञनि।